मोगो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो गड़बड़ न्यूज़। अॼु असां जेका अव्हां लाइ हिकु अहम ख़बर आंदी आहे, मां थो चवां उहा तव्हां ख़बर ॿुधी हैरान थी वेंदव। तव्हांखे ख़बर ॿुधाइण वारो आहियां, उहा ख़बर ॿुधी तव्हांजा हौस हवास ख़तमु थी वेंदा। अॼु जॾहिं त गड़बड़ मार्केट में मंडी पीढ़ीअ ते माल पीढ़ीअ दौरान ॿिनि बकरियुनि जो पाण में एक्सीडेंट थी पियो। उन्हनि ते चढ़ियल केतिरा ई माण्हू मौजदाने तौर ते बची विया। जॾहिं त बकरियुनि जो एक्सीडेंट थी पियो त बकरियूं पाण में विढ़ी पियूं। हिकिड़ी बकरी चए पई त तुंहिंजी ग़लती आहे, ॿी बकरी पई चए त तुंहिंजी ग़लती आहे। एतिरे में बकरियुनि जा मालिक अची विया। बकरियुनि जे मालिकनि जो पाण में झेड़ो थी पियो, पर झेड़ो थियो पर गाहिनि जो थियो, कंहिंखे सुरोटो कोन लॻो। वधीक असां तसफ़ील वठंदासीं पंहिंजे गड़बड़ न्यूज़ जे रिपोर्टर कमू कुराड़े खां। त जी कमू कुराड़ा, वधीक छा तफ़सील आहिनि? दोस्तों, मां कमू कुराड़ो इन वक़्तु बर्बादाबाद जे भरिसां पियो न पर वेठो आहियां। त उते जेके बकरियूं आहिनि उन्हनि जो पाण में जॾहिं त झगड़ो थी पियो आहे, उन मौक़े ते खसेन जो चवणु आहे त असांखे इंसाफ़ वठी ॾिनो वञे। उन मौक़े ते मां उहो चवां थो त असां ॼणु चाहींदुसि वधीक तफ़सील इहे आहिनि त न साईं महिरबानी कमू कुराड़ा तफ़सील ॾियण लाइ। जी उमेद था कयूं त हीअ असांजूं जेके ख़बरूं आहिनि उहे तव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं। त वरी असां वञूं था जोर लड़ण। वरी इंशाअल्लाह अॻे प्रोग्राम में मिलंदासीं। एसि ताईं पंहिंजो ख़्यालु ज़रूरु रखिजो। हा नाज़रीन, हाणे मूंखे मुंहिंजे जोर लड़ण जो टाइम थियो आहे ऐं मूंखे थांव बि धोइणा आहिनि। मुंहिंजी माई जेका आहे वॾी ॾींगी आहे। वरी ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं। महिरबानियूं।